मां तोखे वणा थो ज़रूरी त नाहे पिणे खे वणा मां ज़रूरी त नाहे। अड़े अरे निभावा यो कलाम पियो थो चई घर में उथी ॿ टे टकड़ मानी जा हाणे त खाऊं। अड़जी वियासीं वरी मानी पचायूं। बाबा तोखे केतिरा दफ़ा चयो त मैं तो को सायो कर त का मानी पचाइण वारी अचे त असांखे मानी जी ठही ठुकी मिले असांजो भलो बि थी पए। बाबा ॾिसे थो त मां गजड़ी पायूं थो वरितां को सायो कर त को कपिड़ा बपड़ा को धोइण वारो हुजे। भागा मानी बचाइण वारी बि जल्दी आणींदुसि तमामु जल्दी थी तूं रुगो हींअर ई त मानी बचाए खारा जल्दी कर। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ अॼु त तोखे त अहिड़ी मानी बचाए थो खारायां जो आङुरियूं बि खाई वेंदे। अॼु बसि तोखे तुंहिंजी दिलि अहिड़ी ख़ुशि कंदुमि जो देरि ई कोन थो कयां। अॼु अवल भाॼी कटियां पोइ तूं अटो मलियां। अॼु त सफ़ा बाबे दिलि ख़ुशि करे छॾी आहे पर हाणे ॾिसूं। अॼु भला सफ़ा ईअं टिले पियो थो मोर वांगुरु जीअं मोर न टिलंदो आहे ईअं लोड मोर वारी लोड कयूं वेठो आहे। ॾे त हवाले का लाटरी बाटरी खोली अथई छा? ओ बाबा सवेल तो ई जो चयो त तुंहिंजो सायो कंदुसि माना तुंहिंजी शादी कराईंदुसि। हेॾे छोरा मां तुंहिंजी शादीअ जे लाइ थोरो ई चयो मां त पंहिंजी शादी लाइ चयो त मां शादी कंदुसि। ओ बाबा हिन उमिरि में तूं शादी कंदे? निभागा तूं तो जहिड़ो मुहांडो शादीअ जी आस रखे थो बाक़ी मां हिन उमिरि में मां त अञा जवान जमण लॻो वेठो आहियां। मां शादी न कयां।